सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच युगाद सच हरे सच नानक होसी सतनाम सत श्री श्री राम। सुखमनी साहब त्रिअष्टपदी जो अज 6 पद पढ़ियो थो। लगभग प्रभु महिमा और संसार जो घट वधाइन जो चित्रण सुखमनी साहब में घणो कुछ थियल है। कोई नुस्खा असांखे मिलियल आहे, इंशाअल्लाह असां उहा दुआ ई अपनायूं, सदाईं सुखी रहूं। अज साहब हिन में फरमाइनि था, सगल पुरख मह पुरख परधानो, सगल पुरख मह पुरख परधानो, साध संग जाका मिटे अभिमानो, वाहगुरु साध संग जाका मिटे अभिमान, आपस को जो जाने नीचा, वाहगुरु आपस को जो जाने नीचा, सो गनीये सबते ऊंचा, सो गनीये सबते ऊंचा, जाका मनो होए सगल कीड़ीना, जाका मनो होए सगल कीड़ीना, हर हर नाम तने घट घट जीना, हर हर नाम तने घट घट जीना, मन अपने ते बुरा मिटाना, मन अपने ते बुरा मिटाना, देखे सगल सृष्ट साजना, देखे सगल सृष्ट साजना, ओ सुख दुख जम समुद्र तेता, सुख दुख जन समुद्र तेता, नानक पाप
पुण्य नहीं ले पाए। वागुरु नानक पाप पुण्य नहीं ले पाए। नानक पाप पुण्य नहीं ले पाए। सुखमणि सुखमृत प्रभो नाम। सुखमणि सुखमृत प्रभो नाम। भगत जना के मन विश्राम। वागु भगत जना के मन विश्राम। सुखमणि वास सतनाम सत श्री अरवाद गुरु। साहिब सुनो सुंदर उपदेश असांखे अहिड़ियूं बुनियादी बुरायूं जंहिंमें अधिक संसार अटकियल आहे, बिगड़ियल आहे, अशांत आहे, प्रभु कृपा करे असां ॿुधी करे मन खे मनाइण जी दृष्टि सां हलण जे करके शब्द खे साक्षात्कार कयूं। सगल पुरख में पुरख प्रधान। सभिनी पुरुषन में प्रधान पुरुष शिरोमणि पुरुष कोई पुछण जी जरूरत कान्हे, पर कंहिंजी इच्छा न थींदी आहे मां जेकर वॾो माण्हू हुजां। इहो कोई इन शब्द जो अहम लफ़्ज़ न आहे। असां जेकर ईश्वर रूप आहियूं, भगवान गीता में न ठारायो आहे मां हे आहियां, मां हे आहियां। इहा जिन्स असां जीव में सभिनी में पयल आहे। श्री राम। तंहिं लाइ चवंदा जेकॾहिं तूं शिरोमणि माण्हू थियणु चाहें सभिनी पुरुषनि में, त उहो थी सघंदो आहे केरु? नाम जपण वारो। केरु थी सघंदो आहे? साध संग जाका मिटे अभिमान। साधु जे संग में साधु जे संग वारो, साधु जे संग वारी अष्टपदी जरूर पढ़े। साधु जे संग में फ़ाइदा छा आहिनि? राम। उन संग करण खां पोइ जंहिंखे बि तोखे प्रभु जंहिंसां जोड़ियो आहे उन में चेक कर तो उन अनुसार जेका गुरमत चए थी उहो ज्ञान मूंखे उन पंहिंजे गुरू मां मिले थो। पहिरीं त इहा ॻाल्हि आहे। नाम मिलियो, मंत्र मिलियो, फूको मिलियो, इहो हज़ारे किरोड़े साधु ॾेई रहिया आहिनि। जंहिंजो नालो ज्ञान आहे सो ज्ञान आहे, ज्ञान विज्ञान आहे। वीचार माना ज्ञान जे पहिरें शास्त्र में सिंध में जेको पढ़ायो वेंदो उन में हिकिड़ो श्लोक आहे, मात पिता भ्राता सुहृद, मात पिता भ्राता सुहृद, इष्ट देव निरप प्राण। मात पिता भ्राता सुहृद, इष्ट देव निरप प्राण। अनाथ वीचार माना ठहियल अनाथ दास जी, पंडित अनाथ दास जी।
सार्वताल ठहियल आहे पंडित हरदयार जी, वीचारमल ठहियल आहे पंडित अनाथ दास जी। अनाथ सुगुर सभ ते अधिक, सुगुर सभ ते अधिक। सभ ते माना कंहिंखां, माता खां, पिता खां, भाइरनि खां, सुहृद मित्र खे चइबो आहे। पर शास्त्रकार अनुसार कताली में सुहृद हिकु परमात्मा आहे, हिकु पंहिंजो धर्म आहे। संत मां धर्म जो ज्ञान मिलियो, संत छाजो आहे? त धर्म जहिड़ो सुहृद जेको मोट न वठे, ॾेई ॾे, परमात्मा ॾेई ॾे थो, धर्म असांखे ॾेई ॾे थो। श्री राम। आन सुहृद न धर्म बिना जन, संत जना को सही धर्म धन। धर्म धरे जो बुध चित अंतर, मुझे पाल है धर्म निरंतर। त सुहृद भाव हिते चऊं मित्र। श्री राम। चाहे अहिड़ो मित्र चाहे मोट न वठे, ॾींदो ई रहे। मात पिता भ्राता सुहृद इष्ट, जंहिंखे तूं पंहिंजो सम्झो आहे। श्री राम। इष्ट मित्र विसरमान माना पंहिंजा मित्र। इष्ट देवन खे विसरबो आहे। कृष्ण आदि राम दुर्गा महादेव श्री राम आदि देव आदि देवियूं, उनखे इष्ट सॾियो वेंदो। इष्ट देव देवताऊं, देव निरप राजा प्राण, ओ पंहिंजा प्राण बि, जंहिंजे आसरे सॼी बाडी खड़ी आहे। श्री राम। अनाथ सुगुर सभ ते अधिक, देत ज्ञान विज्ञान। जेको ज्ञान ॾे थो विज्ञान जो, माना आत्मा जो। राम। संसार जे ज्ञान खे विज्ञान न सॼो अथऊं। उहो टपड़ अॻ में पिया आहिनि, थियोरी बि अॻ में ठहियल आहे, उहा अंदरि ॿुधी बि परमात्मा जी आहे, टपड़ बि परमात्मा जा आहिनि। तूं छड़ो ठाठ उहो कई, इनखे विज्ञान विज्ञान कुझु कोन्हे। मतां कॾहिं भुल में चकर अचिजो। आत्मा जो ज्ञान ही विज्ञान आहे। संत खे उन विज्ञान खे पहिरियों कोन पवणो पवंदो। झुकंदो त उहो अची झुकंदो। संत कॾहिं उन जो मिसाल न ॾींदो। संत आहे त कॾहिं इन विज्ञान जो मिसाल न ॾींदो। ॾींदो त शास्त्र जो ॾींदो, वेद जो ॾींदो। जेकॾहिं अॼु जे व्यक्ति जो कंहिं साइंसदान जो ॾेई विझे त मां संत बि न चवांसि। अरे थ्योरी असांखे वेदनि शास्त्रनि जी मिलियल आहे, उन काॾो आंदी टपड़ ॿ गॾु करके उनखे मिक्स करके उन में करे थो। राम। देत ज्ञान विज्ञान, आत्मा जो ज्ञान। आत्मा में निष्ठा जमाए असांजी, दृढ़ करके संसार जे बंधन को टोड़ाए, असांखे पंहिंजे धर्म ते आस्था वधाए। श्री राम। नाम जपण वारो साध संग जांका मिटे अभिमान। माग में ॿुधायो आहे 3 अभिमान त असांजे स्त्री पुरुषनि खे लॻल। मां जवान आहियां, मां बलवान आहियां, मां रूपवान आहियां। इहे सहज ई सुत ई आहिनि। तंहिंखां पोइ लेबलान लॻाए 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 एतिरो गतर में पाण खे विझी छॾियोसीं, हीअ मुंहिंजी जात, ॾाॾाणी जात, ॻोठ जो नालो, पद्धतियूं, धन जा अन्य 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 लेबलान लॻाए पाण खे। अड़े मां कुझु बि न आहियां। राम। साध संग जांका मिटे अभिमान। अभिमान मिटजी वञनि। राम। सभिनी नाम जपण वारो ई श्री राम। साधु जे संग जे प्रताप करे। साधु जो संग जो प्रताप इहो आहे तुंहिंजे अंदरि अभिमान न रहे, न त साध संग जो तोखे रंगत न लॻी आहे। त हाणे साधु संग कीअं चइजे तो सुखमनी जेसिताईं न पढ़ंदे। साधु संग मुख उजल हो त, बसि मां थोरो चिन्ह ॾेई छॾियां। साधु संग मुख उजल हो त छा वात शुद्ध थींदो या ॻाढ़ो थी पवंदो? तुंहिंजे मुख मां भाषा उहा निकिरे जेका धर्म जी राह हुजे, जंहिंजे हलण सां ॿुधण वारो सुखी वञे थे। त तुंहिंजे अंदरि उहो ज्ञान ई कोन्हे, उहो चिंतन ई न मटियो आहे, उहा वाणी नथी निकिरे त मुख उजल छा थियो? तूं गुरमुख आहे न? कीअं चऊं जेका तूं भाषा ॿोलींदो इहा गुरमुख जी आहे, इहा साधु जी आहे, इहा साधु जे संग जी आहे। तरीक़ा सां चवणो पइजंदो आहे। जेके चवंदा आहिनि हेतिरा वॼा संतनि सां रहियासीं, सचाई सां मूंखे लॻंदो आहे भई बूई त कान थी अचे जंहिं संत लाइ तूं चएं थो। भगत साहिब जहिड़े जवाननि लाइ बि चवंदे
हेतिरा वरी भगत साहब सां रहियासीं, वाकई रहिया, पर पूई कान थी अचे त वाकई भगत साहब सां रहियो आहे अलाए न रहियो आहे। सम्झ में अचे थो? तोखे उन वारी रहणी कहाणी न आई। उन अंग तूं भॼन ॻाई वई, पर उहा उन उथण खां पोइ तुंहिंजी रहत न बणी। महिनत उन में लॻंदी आहे, भॼन हुन विचिया तो विचिया। साध संग जांका, साधु संग प्रताप इहो आहे, अभिमान मिटिजी वञे, उहो नमर पुरुष नज़र ईंदो। संत पुरुष सजन पुरुष पंहिंजे गुरमुखनि खे जेको नमर ऐं निमाणो हूंदो उन ॾे संकेत कंदा, पुट ॾिसो हे कीअं वेठो आहे, हे कीअं हले थो। बस तूं संग रहंदे बि तोखे न आयो आहे त हाणे प्रैक्टिकल पकड़। आपस को जो जाने नीचा, पाण खे तुच्छ समझे। छा कंहिं चिठी में लिखिजी ईंदो आहे, कंहिं कंहिं समझदारनि मां अकिंचित। छा? बस मां ज़रो बि आहियां, कुछ बि न आहियां। दासनि जो दास बि भाई आहिनि, मां दास आहियां, मञण वारो आहियां। केतिरो मञींदो आहियां तूं, इन ॻाल्हि खे वरी पोइ परीक्षा में अची वेंदो न। मां कुछ भी ना आया, अकिंचित, आपके चरणों का दास अकिंचित फलाना, कुछ भी ना है। आपस को जो जाने, मां नीचा नीचा इन चवण जी ज़रूरत न रहंदी, उहो निमाणो थी वञे, माण्हू ई न रहे। आपस को जो जाने नीचा, सो गनिए सब को शिरोमणि, उहो गणियो वेंदो। होए निमाणा जग रहो, नानक नदरी पार, निवण सो अखर। अखर पढ़णो ते दुनिया में साईं खे राज़ी करणु, संगत खे राज़ी करणु। निवण सो अखर खवण गुण। निम्रता त रखे, पर कंहिं चई विधे वरी मोट ॾेई विधे त निम्रता हली वई न। वरी उन खिमिया जो गुण हुजे। राम निवण सो अखर खवण गुण, जेबा मणिया मन तो तुंहिंजी ॿोली मिठी निकिरे पई। एतरे भेणे वेस कर तां वसावे कंत, आपस को जो जाने नीचा, सो गनिए सब ते ऊंचा। श्री राम जांका मन होए सगल की रीना, मां सब जी धूड़ आहियां। मन माना ख्यालन जो जमाव। जेकी तुंहिंजी वाणी निकिरे थी, पहिरीं ख्याल में अचे थी, पोइ निकिरे थी न। कोई भी शब्द तुंहिंजे ख्याल में जे मां जॾहिं मां धूड़ थी वियुमि सभ जी, पोइ तूं आंगुर कीअं खणंदे, हे हीअं आहे, हे हीअं हले थो। जॾहिं तूं सभिनी जे पेरनि जे हेठों थी वएं त वरी तूं चङो आंगुर खणे थो त छड़ो चवण मात्र चए थो, करे कोन थो न। जाका मन होए सगल की रीना, रीना हर हर नाम तिन घट घट चीना। उन्हीं पुरुष ईअं सम्झो आहे त सभिनी जे घट में मुंहिंजो प्रभु वेठो आहे। जेको प्रभु मूंखे ठीकु हलाए थो, चाहे थो त उहो बि सभिनी खे ठीकु हलाए सघंदो आहे। राम 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 सतनाम वाहगुरु पंहिंजे अंदरि हूंदो, इन वृत्ति में जुड़ियो रहंदो। जेको पंहिंजे गुरुनि जे शब्द में सदाईं जुड़ियो रहंदो, गुरु आस्थान ते अची करके ईअं नारायण वांगुरु ईअं भॼन चवंदो, उहो पंहिंजे आस्थान खां सां ॿियो सोचींदो मां काॾे वञा। अरे हाँ, काथे आयोजन थियो, बुलावो आहे, वयो थी आयो, वरना पंहिंजनि आस्थान खे पंहिंजो केरु ॾिसंदो। गुरमुख उन गुरमुखाई जो फैलाव करे न। राम अहिड़ा भॼन चइजनि पिया जेके मन ते असर विझनि, जेके चइबो। बाक़ी नारायण जे भॼन ते बाबा यादि अचनि पिया। हिकु भॼन बि कंहिंखे ईंदो न बाबा तूं चओ, चाहे उहो रोज़ चए, रिपीट थींदुसि न, मां छा थो कयां। असांजो प्यारो हुकूमत राम भॼन चवंदो हो, सतगुर ने मोह सचो तोसां प्रेम पको, शल रहजी अचे, शल रहजी अचे। अमृत वेले उथी तोड़े अचां, सची सिक रखी तुंहिंजो नाम जपियां।
मोह की न ॿोलिया दिल जान घोरिया। जीअं जीअं चवंदो असर पवंदो न, ओॾे वरी वरी प्रेरित थींदो न, अखर उनखे प्रेरित कंदा आहिनि। बेटा तो काॾे ॿियो सोचे सघंदा मां वञा, टिकजी वियो न, पाणी टिकण नथो सघे, ॿिए खे छा आणे सघंदो, टिकाए सघंदो। हर हर नाम तन घट घट चीना, मन अपने ते बुरा मिटाना। मन अपने ते बुरा विकार चइबो आहे, बुरा विकार बुरा न बेटा। विचार सृष्ट आहे, विकार विनाश कंदो, विचार विकास कंदो। विकार विनाश कंदो, विचार पर संतन जो विचार इसके ऊपर नहीं विचार, जाके मन बसिया। गुरु गुरु चवण जो ढंढोरो न पिटे, न को शहरनि जा नाला खणे, बेसमझाई तो करे ॾाढी। निरंकार के हृदय में वसाए, नाम सां वास्तो आहे। जनरल लफ़्ज़ निकिरे, संतन जी कृपा, संतन जी कृपा, संतन जे संग में हे थींदो। संत ही चवनि था राम। हर हर नाम तुंहिंजी रहणी गुरु खे प्रकट करे, तुंहिंजी ज़बानी गुरु खे प्रकट न करे, एडवर्टाइज थी वई, मना थियल आहे वेद में। मन अपने ते बुरा मिटाना राम, सगल सृष्ट साजना, पेखे सगल सृष्ट साजना। श्री राम। असांजे भारत गुरुकुल जाते ब्रह्मचर्य में रही करके वेद पढ़ाया वेंदा, ठीकु आहे। उते वञण महिल आख़िरी मींहुं चयो वेंदो आहे, पढ़ियल आहिनि, सत्यवद धर्मचर। श्लोक चई ॿुधायो साईं। सत्य हितों निकिरो था, सत्य खे हृदय में रखजो, धर्म जो आचरण कजो, ऐं स्वाध्याय खे न छॾिजो। जेकी त पढ़ियो अथव उनखे वरी पढ़ंदा रहिजो। ऐं तंहिंखां पोइ जेको तव्हांखे विवेक मिलियो आहे, पंहिंजे विवेक जी कसौटी सां हर शइ खे मञिजो। कहिड़े महिल कहिड़े नमूने सां कहिड़ी शइ कीअं करणी आहे, या इहो वीचार असांखे सिर्फ़ु भारत असांजे वेदोकित संस्कृत में आहे, ॿी कंहिंजी बि संस्कृत में न आहे। ईसाई चवंदा जेके अंजील चए थो, हो चवंदा जेके क़ुर चए थो, बसि हेॾे होॾे न निकिरंदा, मन में कुंठिस थींदा पिया, ॿाहिरों ॿोले न सघंदा। असांखे वेदन शास्त्रनि जी फुल छूट मिलियल आहे। सरगुण ऐं निर्गुण, मां हिकिड़ो श्लोक चवां थोरे में सम्झी वञो। इन में सरगुण ऐं निर्गुण ॿई आकार अलख जा, ॿई। जंहिंखे प्रेम प्रतीत सां मने तुंहिंजो मन, जंहिंखे, हे वेदांत जो श्लोक आहे, जंहिंखे प्रेम प्रतीत सां मने तुंहिंजो मन, तंहिंजो कर तद्रूप थी तदाकार थी वञ। बिना भेद भजन प्रीत उते परशन सामी थींदे सुपर। तुंहिंजी प्रीत ॾिसी अटकण जी कोई ज़रूरत न। श्री राम। मां हिकिड़ो ब्राह्मण आयो, 73 में हिकिड़ो यज्ञ थियो, चए मां भाई नेणूराम जो ॾाढो नालो निकिरी वियो मिठी छाछरे जे पासे ॾे, हुनखे सतगुरु धारण कयो ऐं। पर ॿियो हिकिड़ो हरिजन हुयो, उहो विज्ञानिक ढंग सां सॼे वेद शास्त्रनि जो, त चए मां उन्हनि जो संग में वेंदो आहियां। पोइ कयो त मां भगवान दास जन विया हैदराबाद मां, जो मीरपुर खास में ॾिठी वञाए, पर हुन सां उहो प्यारो मिली न पायो। बसि मां हरो त हलियो वेंदो ओॾे, सतगुरू खां सिर्फ़ु नाम मिलियल आहे बसि मुंहिंजो। मां ब्राह्मणनि जे मुंहं ते ॻाल्हि नथो कढां, हिननि जे मुंहं ते ॻाल्हि कढां, मां सतगुरू कया विरदा मांसां। 5 ब्राह्मण गॾिजी आया कथा करण असां वटि। श्री राम। तव्हां सां मां अकेलो वेंदुमि, मूंखे पोइ हवालो न आहे। त भाव रहियो, असांखे जाथों गुरु जी भक्ति जी स्पष्टि मिले, उनजो संग कयूं पिया, संग कयूं पिया, संग कयूं पिया। श्री राम। संतन जे संग जे लाइ ग्रंथ भरियो पियो आहे, संतन जी शेवा थिए। मन अपने ते बुरा मिटाना, विकार मिटायो, पेखे सगल सृष्ट साजन। सॼी सृष्टि खे पंहिंजो सजन बणायो, असांजो साजन। असांजे चक में साईं हिकिड़ो संत थियो आहे गंगाराम, उन लाइ इहो बि ॿुधायो त टुकड़ा टुकड़ा करे थिया पिया आहिनि।
गृहस्थी न हुया, उनजो दरबार अञा आहे चक में, जंहिंमें शांति प्रकाश जाथो जा चक जो। हाणे मां ॿुधायो त चक खे संत जी बिंद्राबन ॻणींदा आहिनि। इहो हुते शब्द हाणे ॿुधायो त चई संत 4-5 आस्थान आहिनि हुते। साईं कंवरराम साहिब जी ॾेवरी बि आहे चक में, असां सॼी जी ॾेवरी आहिनि। मेलो थींदो आहे, मां 70 खोटी वेंदो आहियां हुते हर साल। जंहिं वेंदा हुआसीं श्री राम हाणे वरी ठाहे छॾींदो त मथे घणो तंहिंखे सगल श्रेष्ठ साजना। त गंगाराम जे तूं वेर कढी, गंगाराम जे तूं वेर कढी त वेरी ॾिसजे की न की। मिस्किन साहब चवंदा दुश्मन माड़ा लगता है, दुश्मन कसो लगदो आहे, सुठो न लगदो आहे। दुश्मन माड़ा लगता है, दुश्मनी को मन में बैठाए बैठे हो। दुश्मन माड़ा लगता है, दुश्मनी को मन में बैठाए बैठे हो। तो वही साॻी ट्रांसलेशन आहे। गंगाराम जे तूं वेर कढी त वेरी ॾिसजे की न की। अरे वेरी ॾिसजे थो त वेर अंदर आहे तॾहिं न वेरी थो ॾिसजे। ॻाल्हि साॻी थी वई, हुन हूअं चयो हुन हूअं चयो। मन मारे कर ढेर त सभई सलामी तुंहिंजा। मां वटि अचो तव्हांखे नुस्ख़ा सेखारियां। मां सत्संग में सभु कुझु चयो आहे, पर कंहिं बि विषय खे खणी करके स्पष्टीकरण लाइ पूरी तरह सां मगज़ में भरण लाइ भई असांजो कोई वेरी न रहे दुनिया में। कीअं? हा, हिकु दुष्ट बि सजन थी वञे, हिकु निंदक बि तव्हांजो सजन थी वञे। तव्हांखे मां नुस्ख़ा ॾियां, ॾिसो कीअं पेरनि में पए थो अचे तव्हां वटि। पेख सगल श्रेष्ठ साजना, सुख दुख जन सम दृष्टेता। सुख ऐं दुख जंहिंखे बराबर, न सुख में फूलाइजे थो न दुख में घबराए थो। राम उन पुरुष जो जीवन निष्काम जीवन थी थो वञे, जीवन मुक्त बणिजी थो वञे। नानक पाप पुण्य नहीं लेपा। पाप ऐं पुण्य उनखे लेप न कंदो। उनखे कंहिंखे जंहिंजो त्याग में जीवन आहे, जंहिंजो निष्काम में जीवन आहे, अनुभव ज्ञान सागर में आंदो, जंहिंजे अंतःकरण शुद्ध थी वई आहे, जंहिंमहिल तूं उनजी शेवा थो करें त ईअं सम्झ मां भगवान जी निजी शेवा थो कयां। हा, और उन्हनि पुरुषनि जी वृत्ति खे ॾिसी करके जेको वञी नेकी करे थो, उहो नेकी जो फल, उन जे सुठे कम जो फल, उनखे सुठो कुझु नज़र आयो उन संत मौत, उहो उनखे मिलंदो। जंहिंखे कुझु खोटो नज़र आयो, ग़लति नज़र आयो, उहो फल उनखे मिलंदो। संत नेकी गिला ॿिन्ही खां मथे आहे। संत सुर्ग ऐं बिष्ट खां मथे आहे, संत सुठे ऐं कसे खां मथे आहे। इहो संसार जो दर्जो आहे, सुठो ऐं कसो। राम बस ॿई उन्हनि खे वञी मिलंदा। नानक पाप पुण्य लही लेपा। संत ॿिन्ही खां न्यारो थी। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जनां के सुखमनी सुखमृत प्रभु नाम। अहिड़ी सुखनि जी मणी, अहिड़ो ज्ञान असांखे, जंहिंजो फल सुख थिए, जंहिंजो। हा, असां फल खाइण लाइ तयार, बीज ॿिया पोइनि। अरे तव्हां लाइ संत सभु करे रहिया आहिनि हे तव्हांखे, पर कुझु असां बि कयूं न। श्री राम। त पोइ इन ज्ञान खे हृदय में रखण सां भक्तनि खे मन में विश्राम मिले थो। प्रभु कृपा करे जेकी ॿुधो आहे त श्रेष्ठ असां पुरुष थियूं त अभिमान मिटायूं। कीअं? असां ऊचा संसार में नज़र अचूं त असां नीचा थी रहूं। असांजो वेरी कोई न रहे त बुराई मन मां मिटाए छॾियूं। श्री राम। सृष्टि सिर्फ़ साजन सम्झूं असां सभ जी धूड़, त कंहिंजे मथां आंगुर न खईजी। सुख दुख जेको सम समेझदो। श्री राम। छो जो दुख सुख दोनों सम कर जाने। साहबन 3 ॼणा आया, पुछूं पंहिंजी स्थिति ॿुधायो। चई मां दुख खे दुख करे मञींदा, सुख खे सुख। चई तूं ॿुधाए, ॿिए खे चयूं। चई सुख खे तूं हेॾे, तुंहिंजो कमु हेॾे ॾिसणा। मां सुख खे दुख करे समेझदा, दुख खे सुख। हा, हे 2 त साहबन ॿिन्ही खे फ़ैसिलो इहो ॾिनो त हो त साधारण शइ आहे। हो बि छो? दुख सुख दोनों सम कर जाने और मान अपमान, जेको ॿिन्ही खे सम करे। दुख सुख सुपना दुख बुध बुधा दोनों सम कर जान, दोनों आदर दीजिए जो भेजे भगवान। जेके माइटनि सभिनी खे असां वणंदड़ आहियूं, या सभु असांखे वणंदड़ आहिनि, पर हलणो त सभिनी सां आहे न। तीअं दुख न वणंदड़ आहे, पर कयल त असांजो आहे न। श्री राम।
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। रामकृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव सतगुरु वसन घोर, शहनशाह पारूशाह साहिब, पूज्य सतगुरु साईं खोताराम सतगुरु साईं सतराम दास साहिब, पूज्य अमर शहीद साईं कंवरराम सखी बाबा राम साहिब, सर्व संतन महात्मान सर्व संतन को साधो बोलो लाल करो झूलेलाल।